बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन नवी ॾिसी रहिया प्रोग्राम इन पर्सन विद लैला। तव्हांखे ख़बर आहे त असीं हर हफ़्ते कंहिं न कंहिं वॾी शख़्सियत सां मौजूदु हूंदा आहियूं ऐं हिन वक़्तु जेका सियासी गर्मा गर्मी लॻी पई आहे ऐं ॿियो हुकूमत साज़ी जो अमल जेको बिल आख़िर फाइनल राउंड ते पहुची चुको आहे ऐं आहिस्ता आहिस्ता ख़बर पवंदी वञे पई त हुकूमत साज़ी वारे अमल में जेके डेवलपमेंट्स थींदियूं वञनि पियूं असां तव्हांजे आॾो उहे बाक़ाइदा तौर ते रखंदा बि अचूं पिया। पर अॼु असीं जंहिं शख़्सियत सां मौजूदु आहियूं नाज़रीन उहे फॉर्मर प्रोविंशियल मिनिस्टर आहिनि ऐं पोइ हुकूमत में बि वॾी अहम मिनिस्ट्री उन्हनि वटि हुई। सो अॼु उन्हनि सां ॾाढी दिलचस्प गुफ़्तगू थींदी त जॾहिं ही हाणे पंहिंजो उन्हनि जी जंहिं पार्टी सां तालुक़ु रखनि था उन्हनि जी पार्टी सिंध में अक्सरियत हासिलु करे वरिती आहे। इनफैक्ट जेको हदफ़ हुयो उनखां वधीक उन्हनि सीट्स हासिलु करे वरितियूं आहिनि। पर छा कहिड़नि चैलेंजिस खे हू मुंहुं ॾियणु वञनि पिया ऐं हिन भेरे जेके ऑपोज़िशन में पार्टीज़ आहिनि या पहिरियों बि हुयूं ऐं जेके उन्हनि जो मुख़ालिफ़ पार्टीज़ आहिनि उन्हनि जो रद्द अमल छा कुझु घणो सख़्तु अचे पियो, छा उन रद्द अमल खे ॾिसी करे परेशान आहिनि, हिन ते दिलचस्प गुफ़्तगू असीं कंदासीं। सो मूंसां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहिनि फॉर्मर प्रोविंशियल मिनिस्टर जेके ॿेले खाते खे हेड कनि पिया उन जा ही वज़ीर हुया। सो मूंसां गॾु मौजूदु तव्हांखे वेठल नज़र ईंदा नवाब तैमूर टाटपुर साहब। अस्सलाम वालेकुम नवाब साहब एंड थैंक यू वेरी मच फॉर योर प्रेशियस प्लेजर जी। सो तैमूर साहब शुरू पहिरियों त तव्हांखे मुबारकबाद ॾींदासीं त तव्हां पंहिंजे कॉन्स्टिट्यूएंसी मां कामयाबी हासिलु करे वरिती, वोट्स हासिलु करे वरिता। पर हाणे ही जेको हुकूमत साज़ी वारो अमल हुयो छा तव्हांखे लॻो त शुरूआती मरहलनि ते थोरो घणो मुंझारे जो शिकार थोरी घणी कंफ्यूजन ज़रूरु हुई पीपल्स पार्टी ऐं नून लीग में जे दरमियान? मां सम्झां थो त एज़ सच को कंफ्यूजन कोन हो। असां जॾहिं PDM जी हुकूमत खे सपोर्ट कई पे तॾहिं बि असांखे ख़बर हुई त नेक्स्ट इलेक्शन पीपल्स पार्टी नून लीग खे फेस टू फेस अचिणो आहे ऐं हो तव्हां ॾिठो थियो। ऐं ड्यूरिंग इलेक्शन्स ई जॾहिं इहा गर्मा गर्मी हली पे तव्हां तॾहिं सदर ज़रदारी साहब खे ॿुधियो जिन्हनि इन ॻाल्हि जो एतिराफ़ु कयो त हुकूमत वरी बि सभिनी खे मिली ठाहिणी पवंदी ऐं हींअर जेके हालात आहिनि पाकिस्तान खे जेके फेस कनि पिया त असांखे सियासत पंहिंजे लाइ न करणी आहे, असांखे सियासत जे बजाए हिन मुल्क खे बचाइणो आहे। जे फाइनेंशियल क्रंच में जेके इन इकोनॉमिक इंस्टेबिलिटी में इमरान नियाज़ी असांखे विझी छॾियो त उन मां निकिरणो हो ऐं अल्हम्दुलिल्लाह असां उन में निकिरण में कामयाबु थियासीं। काफ़ी पर कंसिडरिंग बिलावल साहब कैंपेन जंहिंमें हू बार बार असांखे इहो नज़र आयो पए हुनजी कैंपेन खे ॾिसी करे त दैट वॉज़ एंटाई नून लीग एंटाई नवाज़ असां चऊं त बि ग़लति न रहंदो त उनखे ॾिसी करे लॻे कोन पियो त तव्हां नून लीग सां वेहंदा ऐं ॻाल्हियूं कंदा। पर ख़ैर सुठी ॻाल्हि आहे मुल्क जे भले खे ॾिसी करे तव्हां जेको अॻिते वधिया आहियो दैट इज़ अ गुड थिंग। पर हाणे छा स्ट्रैटेजी आहे हुकूमत साज़ी खां बाद में मामला जेके सभु तय थी विया आहिनि ऐं अॼु ही जॾहिं असीं प्रोग्राम रिकॉर्ड कयूं पिया त अॻिते तव्हांखे स्मूथ प्रोसेस पंहिंजो उन्हनि सां वेठे नज़र अचे पियो, स्मूथली मामला थी वेंदा नून लीग सां या कुझु शयुनि ते बहस थी सघे? असां इन मुल्क लाइ इन मुल्क जी ख़ातिर जेको आहे सो इहा कुर्बानी ॾिनी आहे। असां न चाहींदे बिल्कुलु असां न चाहींदे बि नून लीग खे सपोर्ट कयूं पिया, सपोर्ट कंदासूं ऐं हिकु इम्प्रेशन अहिड़ो आहे त असां वज़ारतूं इन करे न पिया वठूं जो असां इनखे क्रिटिसाइज़ करे सघूं। सो इंशाअल्लाह ताला इहो न तव्हां ॾिसंदा सदर ज़रदारी जो इलाही माइंड सेट क्लियर आहे त जीअं हुननि सां गॾु आहियूं त हुननि सां गॾु आहियूं ऐं असां जेको आहे सो को बि सियासी उहिदो न पिया वठूं पर कॉन्स्टिट्यूशनल उहिदो वठूं पिया। सदर ज़रदारी साहब खे इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिसणु चाहे थी एज़ प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान वंस अगेन उहा सीट असांखे मिलंदी। असां सम्झूं था त वी शुड बी गेटिंग द सीट ऑफ द स्पीकर नेशनल असेंबली पर उन ते हुननि जा रिजर्वेशन्स आहिनि त स्पीकर न तव्हां डिप्टी स्पीकर वठो एंड इंशाअल्लाह वी आर ऑल्सो गोइंग टू बी टेकिंग द चेयरमैन सेनेट फ्रॉम अमंग अदर गवर्नर्स विच वी हैव ऑल्सो डिमांडेड। ठीकु आहे। अच्छा जेकी ही तव्हां कॉन्स्टिट्यूशनल उहिदा वठो पिया इट सीम्स अ वेरी गुड स्ट्रैटेजी पर जेकॾहिं असीं वधीक ॻाल्हि कयूं जेके वज़ारतूं तव्हां नथा वठो का रिस्पॉन्सिबिलिटी या वॾी ज़िम्मेवारी तव्हां न पिया खणणु चाहियो उनजो छा उनजा छा बैकग्राउंड ते कारण आहिनि? छा तव्हां सम्झो पिया त पोइ दफ़े जॾहिं तव्हां PDM सां गॾु हुया त तव्हां एतिरी ख़राबु कारदगी कई पए ओतिरो प्रोड्यूस डिलीवर न करे सघिया इन जे करे हाणे तव्हां जेको आहे पोइ ते हटणु चाहियो त वज़ारतूं न पिया वठो? ॾिसो तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी पवंदी त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ऐं नून लीग जो हिकु अलॻि करेक्टर आहे, हिकु अलॻि माइंड सेट आहे, हिकु अलॻि वे ऑफ गवर्नेंस आहे। अच्छा असीं सम्झूं था जे असां बि हिननि सां वज़ारतूं वरितियूं असां हिननि सां गॾु वेठासीं वधीक कंफ्यूजन पैदा थींदो ऐं वधीक मसइला मसाइल थींदा। सो हिननि खे सपोर्ट जी ज़रूरत आहे, सपोर्ट असां हिननि खे कयूं पिया। हुकूमत हे हलाइनि वधि में वधि जेको आहे सो सुठी एडवाइस जे वठंदा सदर ज़रदारी खां या चेयरमैन बिलावल खां तो हिनखे ज़रूरु ॾींदा। सपोर्ट तव्हां उन्हनि खे कहिड़े कॉन्टेक्स्ट में कंदा?
वी आर गिविंग इकोनॉमी डिसीजंस थी विया या मतलब डिसीजन साज़ी वारे अमल में फैसला साज़ी वारे अमल में या कहिड़े हिसाब सां सब खां पहिरीं त असां उन्हनि खे हुकूमत ठाहिण ॾियूं पिया वी आर गिविंग देम द सीट ऑफ द प्राइम मिनिस्टर ऑफ Right, पाकिस्तान that is also sort of support. and after that of course if we are supporting someone to be the premier of the country त पोइ इहो असांजो ज़िम्मो थिए थो त इन्हनि सभिनि मसइलनि मसाइलनि मां इकोनॉमिक इंस्टेबिलिटी मां कढण में असांजो किरदारु जॾहिं हुननि खे ज़रूरत पवंदी असां ॾींदासूं ठीकु आहे सो हाणे हलूं था तव्हांजी कॉन्स्टिट्यूएंसी में त उते तव्हांजे गुज़िरियल सालनि में जेकी परफॉर्मेंस रही आहे या हाणे माण्हू तव्हां मां यकीनन वधीक एक्सपेक्ट कंदा हूंदा त थोरो ॿुधायो त केतिरो तरक़ियाती कमु तव्हां उमरकोट में कयो पई ऐं कहिड़ियूं डेवलपमेंटल स्कीम्स खे तव्हां मुकमल करे चुका आहियो या फ्यूचर जेको आहे उमरकोट जे लाइ तव्हां छा वधीक प्लान करे रहिया आहियो वॉट आर यू प्लानिंग ॾिसो उमरकोट जी कॉन्स्टिट्यूएंसी खे जे तव्हां थोरो स्टडी कंदा त जेके असांजा MNA आहिनि नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर साहब जी जी हू हिकु चकर MP रहिया आहिनि ऐं 6 चकर मीन्स इट्स द कंसेक्टिव 7th टर्म ही इज़ डूइंग एज़ द मेंबर ऑफ द नेशनल असेंबली एट प्रेजेंट मुंहिंजो 4th टर्म आहे पहिरीं इलेक्शन में मां तक़रीबन को 9-10 हज़ार जी लीड खई ॿी में तक़रीबन 17,000 जी लीड खई टी में 25,000 जी लीड की हेल तक़रीबन 32,000 जी मुंहिंजी लीड आहे नवाब यूसुफ टालपुर साहब जी जेको लीड आहे ओनली द लीड इज़ 1,32,000 राइट सो दिस इज़ वेरी फ्यू कॉन्स्टिट्यूएंसीज़ इन पाकिस्तान जिथे एॾियूं लीड्स तव्हांखे मिलियूं आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो ख़िदमत हूंदी उहो किरदारु हूंदो शाह महमूद कुरैशी साहब हिकिड़ी वॾी शख़्सियत आहे हुनजी पूरे उमरकोट में पीरी मुरीदी आहे जॾहिं हो नवाब साहब जे साम्हूं बीठा त हुननि 1 लाख वोट खया ऑलमोस्ट 1 लाख पर तॾहिं बि 65,000 जी लीड नवाब यूसुफ टालपुर साहब खे अहिड़ी शख़्सियत जे साम्हूं जी सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां ख़िदमत कंदा आहियूं ख़ुसूसन मां सम्झां थो जेके पोयां 8-10 साल गुज़रिया आहिनि उन में असांखे वधीक मौक़ो मिलियो लास्ट 8 years में स्पेशली वैन मुराद अली शाह साहब बिकेम द चीफ मिनिस्टर त उन्हनि वधीक फोकस कयो उमरकोट ते पोइ हिते पयल इलाइक़ो हो असांजे रोडनि रस्तनि जो जेको स्ट्रक्चर हो 70% असां नयो ठाहे विया आहियूं सो विच इज़ अ लैंडमार्क फॉर अस प्लस असां हर तालके खे उमरकोट जे हर तालके में हिकु तालका हॉस्पिटल नयो ॾिनो आहे एवरी तालका हैज़ अ हेड क्वार्टर हॉस्पिटल देयर उन्हनि खां सवाइ मां जे पंहिंजी ॻाल्हि कयां आई हैव गिवन द IT सेंटर्स in my constituency जिथे free Wi-Fi yes in Kundri as well where we have free Wi-Fi facilities for the public for the students former IT minister as well yeah and we've given beautiful libraries in our constituency so कमकार असां तमामु सुठो कयो आहे जंहिंजी रिज़ल्ट इहा आहे जो हींअर मुंहिंजी जेकी कॉन्स्टिट्यूंसी आहे त उन मां आउट ऑफ 15 यूनियन काउंसिल्स असां जेके लोकल बॉडी इलेक्शन थी आहे त असां 9 यूनियन काउंसिल्स बिला मुक़ाबले खटियूं देयर वाज नोबडी टू कंटेस्ट सही पर तव्हां डू यू थिंक दैट इज़ इनफ टू एम्पावर द पीपल ऑफ उमरकोट ही जेके तव्हां ॻाल्हियूं कयो पिया लाइब्रेरीज़ थी वियूं या जेके तव्हां हुते रोड रस्ता ठाराए वरिता इन सां एम्पावरमेंट केतिरी थी सघे पियो तव्हांजी ठीकु आहे तरक़ियाती हवाले सां दैट इज़ अप्रिशिएबल पर उतां जा माण्हू उन्हनि खे तव्हां कीअं एम्पावर कयो पिया त हू तालीम जे मैदान में अॻिते वधनि या खोड़ अहिड़ा एजुकेशन इज़ अ सेक्टर विच इज़ ऑलवेज बिन अ चैलेंजिंग सेक्टर ओके एंड वी हैव ऑलवेज गिवन शदीद तनक़ीद थींदी आहे इन हवाले सां तनक़ीद त तव्हां ते थींदी तनक़ीद त तव्हां सुठो कमु ख़ासि कंदा करे तालीम खे वठी करे तव्हां सुठो कमु कंदा तब हुन में तव्हां ते तनक़ीद कंदी थींदी तव्हां त हुकूमत में एतिरो टाइम रहियो त तव्हां ते अञा वधीक बिल्कुलु माण्हू तमामु घणी असां मां एक्सपेक्टेशन्स रखनि था सो वी गिव देम द बेनिफिट ऑफ द डाउट बाक़ी जेको एम्पावरमेंट जी तव्हां ॻाल्हि कयो न दिस एम्पावरमेंट इज़ कमिंग टू देम थ्रू द लोकल गवर्नमेंट bodies because every union council has a chairman every union council has a member who represents themselves in the district council पोता जा councils आहिनि सो हाणे असां पॉलिटिक्स खे ग्रास रूट ते ऐं ॻोठ ते घर ताईं वठी आहियूं this brings the people and their problems much easier to us and to the forums अच्छा ॿियो पीपल्स पार्टी जे लाइ इहो बि तासुर रहंदो आहे या जॾहिं बि तंज़ तनक़ीद थींदी आहे त माण्हू चवंदा आहिनि त हू एम्पावरमेंट जी तरफ़ घटि ऐं डिपेंडेंसी जी तरफ़ वधीक माण्हुनि खे वठी वञनि था I think तव्हां घर पे probably talking about the Benazir Bhutto income support program. But when people criticize, so they refer to that. We have never cared about criticism. We believe in working hard. असांजी sincerity पंहिंजे माण्हुनि सां आहे and we are moving forward. Okay. पूरी दुनिया में इहो जेको सिस्टम आहे बेनज़ीर भुट्टो इनकम सपोर्ट प्रोग्राम जो ये पूरी दुनिया में किथे बि न आहे ऐं असांखे पूरी दुनिया हिन ते शाबाशी बि ॾिए थी because our people are below the poverty lines. तव्हांजे त इंटरनेशनली बि तव्हां खे when we are below the poverty lines we have to at least get them to the poverty lines or above the poverty lines. ठीकु आहे अच्छा वधीक थोरो थर जी बि जेकॾहिं ॻाल्हि करे वठूं उमरकोट सां ज़ाहिर जो वॾो कनेक्शन आहे त उते तव्हांजो छा कमु रहियो आहे मतिलबु छा तव्हांजी प्लैनिंग्स अहिड़ियूं रहियूं आहिनि त उनखे थोरो सो डेवलप कजे या उते कुझु ठाहिजे अहिड़े हिसाब सां जेकर तव्हां शेयर करणु चाहियो थर में असां वटि उमरकोट ज़िले में 42 यूनियन काउंसिल्स आहिनि उन मां 5 यूनियन काउंसिल्स थर जूं आहिनि ऐं उहे पंज यूनियन काउंसिल्स बि असां बिना मुक़ाबले
पीपल्स पार्टी त खटी कम तव्हां केतिरो कयो आहे या केतिरो करण जो तव्हांजे प्लान वेंदा कयो त हर ॻोठ वटि रोड आहे, हर हा हर जाइ ते असां रोड रस्ता ॾिना आहिनि। कंहिं ज़माने में इट यूज़ टू बी अ इमेजिनेशन त थर में किथे रोड ठहंदो। अॼु तक़रीबन तव्हां कंहिं बि वॾे ॻोठ में वेंदा तव्हांखे हुते रोड मिलंदो। ऐं पोएं 10 सालनि 12 सालनि में जेतिरी बिजली जा ॻोठ असां इलेक्ट्रीफाई कया आहिनि तक़रीबन पूरो थर हाणे इलेक्ट्रीफाई थी चुको आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां रिकॉर्ड ते हो त वेन यूसुफ़ज़ादा गिलानी वॉज़ द प्राइम मिनिस्टर, मां हिकु MP हुउमि पर आई वेंट टू मीट हिम छो त वास्ता असांजा पुराणा रहिया हुआ, त मां उनखां स्कीम्स घुरियूं तो मथे ते एतिरे थी वियो चई तैमूर असां हींअर हिसाबु कयो पियो त पूरे पाकिस्तान में सभ खां वधीक बिजली जूं स्कीमूं नवाब यूसुफ टारपर सां खां वठी वियो आहे। तो आई टोल्ड हिम छो त असां वटि थर लॻे थो असां पूरे थर खे जेको आहे सो रोशनी ॾिनी आहे ऐं तव्हांखे माण्हू दऊं ॾियनि पिया। अच्छा, थर खे उहा वञे पई। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ठीकु आहे, छो त अक्सर करे वरी इहो बि चयो वेंदो आहे त जेके उते प्लांट्स या प्रोजेक्ट्स लॻनि पिया उतां जे मक़ामी माण्हुनि खे को फ़ाइदो कोन मिलंदो आहे। हुते रुगो हिकिड़ा प्लांट्स हुआ जिन्हनि में असांखे एतिरी बेहतरी न मिली जेके RO प्लांट्स आहे, बिकॉज़ हुन में असांखे नई ख़बर त असांखे एतिरा डिफ़िकल्टीज़ ईंदियूं मेंटेनेंस करण में। पर अगेन चेयरमैन बिलावल साहब इहो टास्क असांखे ॾिनो एंड वी आर ऑन इट। असां जेको आहे हिकिड़ो सर्वे ठाहियो आहे जंहिंमें यूनियन काउंसिल वाइज़ वी आर गोइंग एंड रिपेयरिंग एंड मेंटेनिंग एवरीथिंग फॉर देम अगेन। ओके ओके, ठीकु है। जेको असांजो थर कोल जो प्रोजेक्ट आहे दैट इज़ वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट्स नोन वर्ल्ड वाइड। असांजे पूरे एशिया में जेको आहे सो अहिड़ा प्रोजेक्ट न आहिनि जेके असां लॻाया आहिनि। सो बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे, प्रोजेक्ट्स हुजणु घुरिजनि अञा वधीक ऐं उते प्रोजेक्ट्स जेके लॻनि था मक़ामी माण्हुनि खे वधि खां वधि फ़ाइदो बि जेको आहे मिलणु घुरिजे ते वधीक असीं ॻाल्हाईंदासीं। पर इहो बि डिस्कस करिणो आहे तव्हां सां त परफॉर्मेंस वाइज़ अञा तव्हांखे कहिड़ा चैलेंजिस तव्हां सम्झो पिया त हिन टेन्योर में तव्हां फेस करे सघो पिया। इन ते असीं ॻाल्हाईंदासीं हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। हिकु ब्रेक वठूं था नाज़रीन, ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन। सो असां सां गॾु मौजूदु आहिनि अॻूणा प्रोविंशियल मिनिस्टर आहिनि ऐं हाणे बि हू पंहिंजे तक मां बाक़ाइदा तौर ते कामयाबु थी चुका आहिनि। ऐं हिन ॻाल्हि हले पई हुन जी परफॉर्मेंस खे वठी करे त गुज़िरियल टेन्योर में हुन जी परफॉर्मेंस कीअं रही ऐं हाणे हू परफॉर्मेंस वाइज़ छा सम्झनि पिया त कहिड़ा चैलेंजिस उन्हनि खे दरपेश ईंदा। सो तैमूर साहब, गेटिंग बैक टू यू, चैलेंजिस ते ॻाल्हि हले पई त छा हाणे बि तव्हां सम्झो पिया त ही स्मूथली जेके बि तव्हांजा डेवलपमेंटल प्रोजेक्ट्स आहिनि, स्कीम्स आहिनि या प्लांट्स आहिनि जिते जिते तव्हां उते लॻाइणु चाहियो पिया उमरकोट में या ओवरऑल पीपल्स पार्टी खे वठी करे ॻाल्हि कयूं सिंध में, त आसान रहंदो, स्मूथ रहंदो परफॉर्मेंस खे वठी करे, या अञा तव्हां जेको आहे पंहिंजी हुन ॻाल्हि ते बुरा लही वेंदव त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खे तव्हां पेरिस ऐं न्यूयॉर्क करण में बाक़ाइदा तौर ते कामयाबु थी वेंदा? पेरिस ऐं न्यूयॉर्क त दुआ करे सघूं था, कोशिशि कयूं पिया, कोशिशि कंदा रहंदासूं। पर बेसिकली जे तव्हां ॾिसो हींअर त वी हैव वन मोर देन 84 सीट्स फ्रॉम सिंध, व्हिच इज़ अ लैंडमार्क विक्ट्री। ठीकु आहे, उन खां पोइ 4 इंडिपेंडेंट्स ऑलरेडी पीपल्स पार्टी जॉइन करे चुका आहिनि अनऑफिशियली। सो असां जेको मोर देन 110-115 जो असांजो हुते रिप्रेज़ेंटेशन आहे, त वी विल ऑफकोर्स हैव 100% स्मूथ सेलिंग। एंड अगेन वी आर सपोर्टिंग द फेडरल गवर्नमेंट, सो वी एक्सपेक्ट दैट द फेडरल गवर्नमेंट विल ऑल्सो बी सपोर्टिंग अस फाइनेंशियली। जेको असांजो राइट आहे, जेको असांजो ड्यू शेयर हूंदो आहे प्रोजेक्ट्स लाइ, उहो असांखे मिलणु खपे। वफ़ाक़ जो हिसो बि असांखे मिलणु खपे। ऐं सिंध में त इनशाला असां पहिरीं परफॉर्म कयो आहे, वधीक परफॉर्म कंदासूं। असांखे जे इशूज़ ईंदा हुआ त किथे ईंदा, जे तव्हां गो बैक 10 years फ्रॉम नाउ, कराची असांखे इशू हूंदो। अॼु कराची जो मेयर जालो आहे, हैदराबाद जो मेयर जालो आहे, सखर जो मेयर जालो आहे। सो असां वटि त जेके असांखे काफ़ी स्मूथ तव्हांखे लॉन्ग टर्म जेकॾहिं नज़र विझो था त आई सी वेरी स्मूथ सेलिंग फॉर नेक्स्ट 5 years इंशाल्लाह। ठीकु आहे, असीं बि एक्सपेक्ट कयूं था त सिंध खे तव्हां न्यूयॉर्क ऐं पेरिस जे थ्रू उन सां मैच करे सघो। ख़ैर, अॻिते वधूं था प्रोग्राम में। अच्छा तैमूर साहब, तव्हां जेको आहे जीअं त बेले खाते जा बि वज़ीर आया, उन खां अॻु में तव्हां IT जा बि मिनिस्टर रही चुका आहियो। सो थोरो फॉरेस्ट ते असीं ॻाल्हाईंदासीं त ॿेला, कचे जा धाड़ेल ऐं केटियूं, इन्हनि में छा कनेक्शन आहे? ॾिसो, इहो असांखे धड़नि जेको इशू थिए थो, दिस इज़ नॉट एनीवेयर इन सिंध बट द इंडिया पंजाब बॉर्डर। छो त जॾहिं असीं ऑपरेशन्स कयूं था सिंध पुलिस जे थ्रू, त हो ई लॾे जेको आहे सो पंजाब क्रॉस करे था वञनि। ऐं जॾहिं पंजाब वारा अटैक कनि था उन्हनि खे, त हो वरी क्रॉस करे वापसि असां वटि अचनि था। बट दिस इज़ समथिंग मेनेस, अ न्यूसेंस दैट हैज़ टू बी क्लियर्ड। ऐं मां सम्झां थो इहो जेसि ताईं पुलिस, फेडरल रेंजर्स ऐं आर्मी मिली ऑपरेशन न कंदा त इट विल बी वेरी डिफिकल्ट। पर हू कंदा न रहिया मुख़्तलिफ़ वक़्तनि ते? मुख़्तलिफ़ कंदा रहिया आहिनि, पर जहिड़ो करणु खपे ओहिड़ो न थियो आहे। छा कारण तव्हां सम्झो पिया त हू कनि, आख़िर छो न पिया? मां सम्झां थो त अञा ताईं इहो सभु प्रोविंशली थिए पियो।
जेसिताईं इहो फेडरली न थींदो त को फ़ाइदो न थींदो। ही जेसिताईं रेंजर्स या आर्मी गॾिजी करे हिकिड़ो सर्कल ठाहे इन्हनि खे न हथु कंदी तेसीं ताईं इहो कामयाबु न थींदो। हे पिया भॼंदा लॾंदा वापसि ईंदा। सही। अच्छा, उमरकोट जी जॾहिं वधीक असीं ॻाल्हि कंदा आहियूं त उते सिरंदी पीरनि जी गादी बि आहे हिकिड़ी। बिल्कुलु। सो उते इहो मशहूरु आहे त उते हिंदुनि खे मुस्लमान कयो वेंदो आहे। इन जे पोयां छा हक़ीक़तूं आहिनि? वॉट इज़ द रियलिटी बिहाइंड इट? जेकॾहिं तव्हां रोशनी विझणु चाहियो इन में क्लियर कहिड़ी शइ थियणु घुरिजे ऐं इन मसइले खे हल करण में तव्हांखे कहिड़ा चैलेंजिस आहे ऐं तव्हां छा छा कयो आहे, स्टेप्स कहिड़ा वरिता आहिनि इनखे सॉर्ट आउट करण लाइ? तव्हां जंहिं इशू जी ॻाल्हि कयो पिया, काफ़ी हिकु हाईलाइटेड इशू आहे। हाणे थिए छा थो असां वटि एज़ द पीर्स एज़ द सिरांदीज़ हुननि खे हिकु छा चइजे त चांस खपंदो आहे, मौक़ो ॻोल्हींदा आहिनि त वधि में वधि माण्हुनि खे कन्वर्ट करे मुस्लमान कनि। हाणे इन ते क्राए बि थिए थी बिकॉज़ यू हैव टू कीप इन माइंड त उमरकोट में 53% जेको आहे माइनॉरिटी आहे। हिंदूज़ ऑब्वियसली, हाँ। Yes, Hindus are in majority, Muslims are in minority in Umarkot district. राइट। इशू छा हूंदो आहे को फॉर एग्ज़ाम्पल का माई पंहिंजी मर्ज़ी सां कंहिं मुस्लमान सां शादी करणु चाहे थी त हो सिधो जेको आहे सो वेंदा आहिनि उन पीरनि वटि ऐं पीर साहिबा जेको आहे सो हुनखे हुनजी रज़ाबंदी वठी करे माण्हुनि जे साम्हूं गवाही वठी करे पोइ हुनखे मुस्लमान कंदा आहिनि। हाणे इहो मैटर हिकिड़े छो त इहो थोरो सेंसिटिव मैटर बि आहे, पर जीअं तव्हां ज़ाहिर हिकिड़ी ज़िम्मेदार पोज़ीशन ते रहिया आहियो, तव्हांखे ई इन ते ऑब्वियसली मां तव्हां खां ई सवाल कंदसि तव्हां छा वधीक इन में तव्हां कुझु ऐड करणु चाहियो? जॾहिं बि असां वटि का शिकायत पहुचे थी त असां पीर साहिबान खे अप्रोच कयूं था ओके ऐं उनखे चऊं था भई हिननि जे बकौल हिननि जी छोकिरी किडनैप थी वई आहे। हाँ एग्जैक्टली। त हो चवंदा असां किडनैप कोन थी आहे, अवां पेरेंट्स खे मोकिलियो असां वटि, हो छोकिरी जा पेरेंट्स अचनि, जीअं रज़ाबंदी सां उहो वठी वञनि त असीं तरफ़ां सॉर्ट आउट। यस, पर पोइ जेको एतिरो सोचे करे वेंदो आहे कन्वर्ट थींदो आहे त उहो वापसि न वेंदो आहे कंहिंजे बि चवण ते। हुननि जा पेरेंट्स बि वेंदा आहिनि, असां कोशिशि पूरी कंदा आहियूं त उन्हनि खे जेतिरो फैसिलिटेट कराए सघूं ओतिरो करायूं। सही, ठीकु आहे। उन में पीर साहिबान असांखे सपोर्ट कनि, असां ईअं न चवंदा त असां न ॾींदासीं, ईअं कॾहिं कोन थियो आहे। दे ऑलरेडी कोऑपरेटेड विद अस। सही, ठीकु आहे। छो त इन्हनि इशूज़ ते ॻाल्हि बि थियणु घुरिजे त दिल बी लेस कॉन्ट्रोवर्शियल। अच्छा, तव्हांजे कॉन्स्टिट्यूंसी खे वठी करे त ॻाल्हि थी वई, पर हाणे जीअं तव्हां हदफ़ जेतिरो हुयो ओतिरो सीट्स हासिल करे छॾियूं आहिनि सक्सेसफुली सिंध में, पर हाणे हिन वक़्तु मुख़्तलिफ़ पार्टीज़ जे तरफ़ां हिकिड़ो क्राए बि अचे पियो त धांधली थी आहे। डू यू थिंक त दैट इज़ रिवायती या वाकई में कुझु न कुझु हुनजो क्राए जेको आहे रेलिवेंट आहे, बजाए जीअं GDA हाणे जलसा करे पई, इहो तव्हांखे केतिरो रेलिवेंट लॻे पियो, केतिरो तव्हां सम्झो पिया त इहो काफ़ी टाइम ताईं इन क्राए खे कंटिन्यू गवर्नमेंट? ठीकु आहे न, हाणे चवनि था त धांधली थी आहे पंजाब में, पंजाब में धांधली थी आहे त पोइ एतिरा इंडिपेंडेंस कीअं खटिया आया? सभिनी रिपोर्ट चेंज, रिज़ल्ट चेंज थी वञे न। जे वाकई धांधली थी आहे त KPK में हुकूमत PTI जा इंडिपेंडेंस कीअं पिया ठाहिनि? इहो बेसिकली ॾुख जी ॻाल्हि आहे त जिथे जेको हारे थो उहो वेही रोहे थो। मने कोन थो। अच्छा, असां त जेको आहे सो पीपल्स पार्टी तरफ़ां GDA खे सलाह मशवरो कयोसीं, उनखे ऑफर कयोसीं त बाबा तव्हां जे चाहियो त असां अलायंस तव्हां सां करे सघूं था, जे तव्हां चाहियो त तव्हां जूं सीट्स जेके तव्हां वटि आहिनि उहे तव्हांखे ॾेई सघूं था ऐं सदर ज़रदारी वॾे दिलि जो मालिक आहे, थी सघे तव्हांखे 2-4 सीटूं ॿियूं बि ॾेई सघे। पर दे वर वेरी कॉन्फिडेंट त जीअं हुननि खे हर चकर ॿाहिरियां खां सपोर्ट मिलंदी आहे, ठपेबाज़ी कंदा आहिनि। छा आहे पीर साहिब पागल जमात छा लाइ मशहूरु आहे? ठपनि लाइ मशहूरु आहे। हे ठपा हणी खटंदा, जेसि ताईं हिननि वटि उहो ठपे जो पावर हो हे सीटूं खटंदा। सदर ज़रदारी छा कयो, उन हिकिड़ो सिस्टम आंदो नादरा जे थ्रू, जंहिंमें जंहिंजा वोट डबल ट्रिपल थींदा, माने हिकिड़ी गाॾी निकिरंदी पीर साहिब जी, बसि 100 माण्हू विहारे तो 100 माण्हू 1000 वोट ॾींदा, हू 10 पोलिंग ते हुननि जा वोट जमा, उहो असां ख़तमु करे छॾियासीं। हाणे वेही पीर साहिब पागारे जहिड़ो माण्हू या सदरुद्दीन शाह जहिड़ो माण्हू बिलावल खे ललकारे ऐं हुनजे वालिद जी ॻाल्हि करे त असांखे ॾाढो ॾुख बि थिए थो ऐं ॾाढी शर्म बि अचे थी। जे यानी तव्हां चओ त GDA वेही करे ॻाल्हियूं करे असां सां न करण जो टाइम हलियो वियो। हाणे हुननि हक़ीक़त ॾिसी वरिती माण्हुनि वी आर ऑलवेज ओपन फॉर टॉक्स टू एवरीवन, जेको जंहिंजो राइट आहे असां कोशिशि कंदा आहियूं। PTI सां बि ॻाल्हायोसीं जॾहिं केरु ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हो, पर जंहिं नमूने सां सदरुद्दीन शाह मुंहिंजे चेयरमैन बिलावल लाइ ॻाल्हायो ऐं हुनजे पीउ लाइ ॻाल्हायो, मूंखे ॾाढो ॾुख थियो, तकलीफ़ थी ऐं मां वार्निंग ॾियां त जे वरी कंहिं बिलावल साहिब जे वालिद लाइ ॻाल्हायो त
तो हू पीर हुजे या केर बि हुजे, मां हुनजे वालिद लाइ ॻाल्हाईंदुमि। ओके, ठीकु आहे। सो ईंदड़ काबीना जो हिसो हूंदा तव्हां? हे मुंहिंजे सदर ज़रदारी जो चेयरमैन बिलावल भुट्टो जो कंसेंट आहे, हुननि जो महिरबानी आहियां जो मूंखे 4 चकर टिकट ॾिनो अथनि, 4 इलेक्ट करायो अथनि पीपल्स पार्टी जे टिकट ते। मूंखे जॾहिं मौक़ो मिलियो आहे, वज़ारत मिली आहे, तव्हां ॿेला मूंसां घुमिया आहियो, तव्हां त मूंसां गॾु जेको आहे सो मैंगलोर ॾिसी आहियो। सो मूंखे जिथे बि का ज़िमेदारी मिली आहे मां पूरी कोशिशि कई आहे, मां ईमानदारी सां। पसंदीदा वज़ारत कहिड़ी आहे? ज़िमेदारी आहे त कम मूंखे चवंदा तव्हां भई वरी ॿेलो खातो वठो, मां ॿेलो खातो वठंदुमि। जे चवंदा एग्रीकल्चर वठो, हो वठंदुमि। चवंदा ॿियो ओपन, मां जिथे उहो सम्झनि था मां परफॉर्म करे सघां थो। IT by the way, if you're offered again त तव्हां IT जब ईयर मिनिस्टर थियण पसंदि कंदो या that was the toughest one for you? I will never refuse any responsibility I get. Yes, but IT will not be one of my preferences because I'm not IT man. तजुर्बो कीअं रहियो तव्हांजो जॾहिं त when you were the IT minister, how was the experience? In the beginning it was a little difficult. उन वक़्त बि तमामु तनक़ीद थी त IT मिनिस्ट्री में जॾहिं तव्हां हुया त सिर्फ़ु तव्हां जेको कैमरास वग़ैरह हॉस्पिटल्स में इंस्टॉल कराए न, उन खां वधीक तव्हां कुझु कोन कयो। IT जो हिकु त बजट तमामु घटि आहे। अच्छा। सो उन हिसाब सां जेतिरो असां परफॉर्म करे सघियासीं असां कयोसीं। पर मां हिकु त टेक्निकल माण्हू एतिरो घणो आहियां कोन, न मुंहिंजी का टेक्निकल डिग्री आहे। पर जेको असां वटि बजट हूंदो, जेके फंड्स हूंदा, उन में मां जेतिरो कराए सघंदो मां ओतिरो कमु कयो। जिते जिते IT सेंटर्स ॾेई सघियमि, पूरे सिंध में मां IT सेंटर्स ॾिना। जिते जिते फ्री वाईफाई सप्लाई ॾेई सघियमि, फ्री वाईफाई ॾिनी। मां जेके तव्हांजा वॾा वॾा अस्पताल आहिनि, जिना हॉस्पिटल, इन्हनि सभिनि खे मां HMIT सिस्टम ॾिनो, जंहिंजे थ्रू पूरो IT मैनेज थींदो। वॉट एवर वी कुड डू इन द बजट विद इट। ठीकु आहे, पर छा अञा तव्हां सम्झो त हुन में वधीक थियण जी ज़रूरत आहे? देयर इज़ मोर स्पेस टू डू IT मिनिस्ट्री खे वठी करे। ऐं हाणे त पहिरियों पोएं हुकूमत तंज़ीला साहिबा हुनखे ॾिसनि पियूं। शी वॉज अ स्पेशल असिस्टेंट टू CM ऑन दैट। त छा डू यू थिंक त एक्सपर्ट्स या ओड़े क़िस्म जा मिनिस्टर्स मौजूदु आहिनि जेके IT खे प्रॉपरली डील करे सघनि IT मिनिस्ट्री खे? बिल्कुलु बिल्कुलु। मूंखां पार्टी प्रपोज़ल वरितो त मूं वटि आहिनि 4-5 अहिड़ा IT एक्सपर्ट्स जेके तव्हांखे रिकमेंडेशन ऑलरेडी वरिती वई आहे? जी, तव्हांखे रिकमेंडेशन IT मिनिस्ट्री मिनिस्टर जे लाइ वठी वई आहे? कान वटि भई, जे मूंखां पार्टी रिकमेंडेशन वरिती त मां वटि अहिड़ा कुलीग्स आहिनि जेके इलेक्शन खटिया आहिनि, जेके IT में तमामु सुठो कमु करे सघनि था। ठीकु आहे। सो IT मिनिस्ट्री बहरहाल तव्हांजी प्रेफरेंस न आहे, पर जेकॾहिं ॿेले खाते जो वज़ीर ॿीहर थियण जो मौक़ो मिलो त यू? मूंखे जेको बि रिस्पॉन्सिबिलिटी मां इनशाला वठंदुमि। पर पोइ बि पसंदीदा वज़ारत तव्हां हिन वक़्त ताईं न ॿुधाई? न, पसंदीदा छो ॿुधायां? मां सम्झां थो इहो त विल बी वेरी लो ऑफ मी जे मां चवां त मूंखे फलाणी शइ डिमांड थो कयां। मुंहिंजी लीडरशिप जेको बहितर सम्झे थी मूंखे ॾे। ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, असां सां मौजूदु हुया फॉर्मर प्रोविंशियल मिनिस्टर नवाब तैमूर टालपुर साहब, ऐं हुननि सां असीं गुफ़्तगू कईसीं त हू पंहिंजे जे तक जितां खटी आया आहिनि ऐं काफ़ी टाइम खां उतां खटंदा अचनि पिया, उन हिसाब सां त छा कहिड़ा हुननि उते कम कया आहिनि, कहिड़ा प्रोजेक्ट्स या डेवलपमेंट स्कीम्स थी, असां वधीक हुन सां ॻाल्हि कईसीं ऐं हुननि खे ॾिसूं था त हुनखे वज़ारत बि कहिड़ी मिले थी। सो इजाज़त ॾींदा, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।